बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। इन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भली कार चवां थो। मां आहियां नूर मोहम्मद सुमरो। अॼु जो पंहिंजो वीडियो आहे NTS वैक्सीनेटर जेकी BPS 6 जी जॉब आहे, जिन जे लाइ कल्ह मूं वीडियो छॾियो हो त डिस्ट्रिक्ट वाइज़ केतिरियूं जॉब्स आहिनि ऐं उन खां बाद में यूनियन काउंसिल वाइज़ केतिरियूं जॉब्स आहिनि। अॼु पाण सम्झंदासीं त अप्लाई कहिड़े तरीक़े खां थींदो। अॼु पाण अप्लाई जे बारे में ॾिसंदासीं। सभ खां पहिरीं जिन मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो, सब्सक्राइब कनि, बेल आइकन बटन खे दॿाइनि, कमेंट शेयर ज़रूरु कनि जीअं उन्हनि खे खोड़ सारियूं वेबसाइट अपडेट मिली सघनि। ऐं उन खां बाद में हिन जी वेबसाइट तव्हांखे डिस्क्राइब में मिली वेंदी। ऐं उन खां बाद में वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदो, का बि शइ ज़रे बराबरि बि न छॾिजो जीअं तव्हांखे परेशानी जो मुंहुं न ॾिसणो पए। ऐं हीअ वीडियो तव्हांजो तमामु बहितरीनु मददगार बणिबो। सभ खां पहिरीं जॾहिं तव्हांखे आउं वेबसाइट ॾींदुसि, वेबसाइट ॾियण खां पोइ तव्हां वटि कुझु NTS हिन शिकिल जो खुली वेंदो। शिकिल जे खुलण खां पोइ हिन जॻह ते हिकु डिटेल नाले सां हिकु ईअं खणी जहिड़ो दॿो हूंदो, उनखे तव्हां जीअं क्लिक कंदा उनखे क्लिक करण खां पोइ तव्हां वटि कुझु हिन तरीक़े जो शेप खुली वेंदो। तव्हां वटि खुली वेंदो। शेप खुलण खां पोइ तव्हां हिननि लिंकुनि ते ध्यानु कंदा त हीअ लिंकूं छा चई रहियूं आहिनि। सभ खां पहिरीं हिन में चालान जो लिंक आहे, क्लिक हीअर चालान पेड जी वारी जॻह अची वेंदी। उन खां बाद में वरी एडवर्टाइज़ जेकी ईअं खणी चइजे जेका हुननि अपलोड कई हुई, जेको नोटिफिकेशन हुननि ॾिनो हो उहो ईंदो। उन खां बाद में वरी हुननि जो पंहिंजो हिकिड़ो सर्टिफिकेट लिहाज़ खां हिकिड़ो उहो बि नोटिफिकेशन ई आहे, उहो ईंदो। उन खां बाद में लास्ट जेकी लिंक आहे उहा असांजी एप्लीकेशन वारी लिंक आहे। सभ खां पहिरीं इहे सभु शयूं ॾिसण खां पहिरीं तव्हांखे हिकु ॿी शइ नोट करायां थो, उन ते थोरो ध्यानु कजो। सभ खां पहिरीं असांजो जेके हिते रेड हितां खां स्टार्ट कंदासीं असां, त हिते चए छा थो, फी कैन बी पेड वाई फस्ट लिंक। असां सभ खां पहिरीं फस्ट लिंक में जेके बैंक वग़ैरह ॾिनल आहिनि या मोबाइल जे ज़रिए बैंकिंग इज़ी पैसा या जेस कैश जे ज़रिए TCF जे ज़रिए बि तव्हां इहे अप्लाई करे सघो था। उन खां बाद में सबमिट यूअर एप्लीकेशन फॉर ऑनलाइन ओनली ऑनलाइन फील्ड एप्लीकेशन फारम विल बी इंटरेस्टेड हैंड रिटन एप्लीकेशन फारम विल नॉट बी इंटरटेड। मतिलबु तव्हां इहो एप्लीकेशन फारम आहे ऑनलाइन करे सघो था, रिटर्न में तव्हां नथा ॾेई सघो। उन खां बाद में जेके हेल्पिंग लाइन नंबर ॾिनल आहे उहो बि असां वटि मौजूदु आहे। इहे सभु शयूं सबमिट करण खां पोइ तव्हां हिननि में कंहिं बि हिकु लिंक ते अपलोड कंदा क्लिक कंदा मथियों त तव्हांजो चालान आहे, पर चालान तव्हां पहिरीं पेड न कंदा। सभ खां पहिरीं तव्हां एप्लीकेशन वारी लिंक ते क्लिक कंदा। मां जीअं ई क्लिक कंदुमि, क्लिक करण खां पोइ कुझु हिन तरीक़े जो पेड खुली वेंदो। पेड खुलण खां पोइ थोरो हिन ते ध्यानु कयो। हीअ ॿ शयूं अहिड़ी ऑप्शन में खुली वेंदियूं ऐं हिननि जे लाइ तव्हांखे हिकु ॻाल्हि सम्झाइणु चाहियां थो। उन खां बाद में तव्हां अॻिते वधंदा। सभ खां पहिरीं असां फस्ट लिंक वारी जॻह ते पढ़ंदासीं। हिते असांखे चए थो लास्ट डेट सबमिटेशन जेकी असांजी आहे उहा 15 जून आहे, 2026 जी 15 जून ते असांजी आख़िरी तारीख़ आहे छाजी, सबमिट करण जी एप्लीकेशन। उन खां बाद में पासवर्ड जेको तव्हांजो हूंदो उहो पासवर्ड तव्हांजो 6 डिजिट करेक्टर्स में हूंदो। उन खां बाद में असांजो जेको ईअं खणी चइजे त आफ्टर क्रिएशन ऑफ यूअर यूज़र अकाउंट, अगरि तव्हांजो अकाउंट ठहियलु आहे त नीड टू रजिस्टर अगेन, ज़रूरत न आहे तव्हां ॿिए चकर अकाउंट ठाहियो। यू लॉगिन कंटिन्यू विथ एप्लीकेशन फारम। उन खां बाद में तव्हां जारी करे सघो था पंहिंजो एप्लीकेशन फारम। उन खां बाद में चवे थो आफ्टर सक्सेसफुल सबमिशन, तव्हां जॾहिं सक्सेसफुली कामयाबी सां सबमिट करे छॾियो या सक्सेसफुली करे छॾियो त तव्हां वटि पोइ डिपॉज़िट करणो आहे चालान। फस्ट लिंक में चालान करे सघो था, बैंकिंग जे ज़रिए करे सघो था, मोबाइल जे ज़रिए करे सघो था, ATM जे ज़रिए बि, इंटरनेट जे ज़रिए बि इहे तव्हां चालान अप्लाई करे सघो था। उन खां बाद में असांजो लास्ट में आहे प्लीज़ रिटेन द एप्लीकेशन फारम एंड द पेड डिपॉज़िट स्लिप फॉर फ्यूचर करेक्शन इफ रिक्वायर्ड एंड नॉट सेंड देम NTS। असां जॾहिं तव्हां पेड करण खां पोइ तव्हांजो कोई बि मतिलबु रिटेन न थींदो फारम जो एप्लीकेशन डिपॉज़िट थियण खां पोइ। सो इन जे लाइ तव्हां मुस्तक़बिल में पंहिंजे इन खे ध्यान सां चालान पेड कंदा। सभ खां पहिरीं असां ॾिसंदासीं जेको हीअ असांजो हिकिड़ो फॉर्म आहे, असां हिन ते ॾिसंदासीं जंहिंजी अगरि असांजी ऑलरेडी अकाउंट ठहियलु आहे त पोइ असां सिर्फ़ु हिन जॻहियुनि ते असां सिर्फ़ु हिते पंहिंजो पासवर्ड लॻाए करे असां
लॉगिन कंदासीं ऐं असांजो खुली वेंदो। असां पोइ सिर्फ़ु पंहिंजी रिक्वायरमेंट पूरी कंदासीं जेकी वैक्सीनेटर BPS6 जे लाइ चयल हूंदी। उन खां बाद में अगरि न त असां हिन पासे खां हिन फॉर्म ते ईंदासीं। पोइ हिते वरी असां नई सिंगा साइन अप कंदासीं। साइन अप करण खां पोइ पहिरीं में NIC नंबर लॻंदो, सेकेंड में बि NIC नंबर लॻंदो। उन खां बाद में असां हिन खे दॿाइण खां पोइ असांजो हिकिड़ो करेक्टर अची वेंदो त कंहिंजे लाइ असां साइन अप करे रहिया आहियूं। त उन जे लाइ वैक्सीनेटर BPS जे लाइ 6 जे लाइ अप्लाई कंदा उन खे दॿाईंदासीं ऐं हिकिड़ो ई ऑप्शन आहे हिन में। उन खां बाद में पासवर्ड खां पोइ कंफर्म पासवर्ड हणंदासीं ऐं 6 अखरनि जो ई पासवर्ड जो तव्हांखे ध्यानु हुजे। जॾहिं साइन अप थी वेंदो, साइन अप थियण खां पोइ उहा साॻी शइ हिते तव्हां लॻाईंदव। लॻाइण खां पोइ तव्हांजी लॉगिन थी वेंदी, जॾहिं सबमिशन थी वेंदी। सबमिशन थियण खां पोइ तव्हांजो खुली वेंदो चालान खुलण खां पोइ तव्हां उहो चालान जो जेको कंज्यूमर नंबर आहे या ID नंबर आहे उहो खणी करे कॉपी पेस्ट करे पोइ तव्हां मोबाइल जे ज़रिए घर वेठे ईज़ी पैसा या जेस कैश मां बि पेड करे सघो था ऐं उते उहो चालान जी फीस वग़ैरह लॻल हूंदी। ठीकु आहे। अॼु जे वीडियो लाइ एतिरे ई तव्हांजे लाइ ऐं उन खां बाद में असांजो चैनल सब्सक्राइब कयो, ॾिसंदा रहो ऐं उन खां बाद में अहिड़ी खोड़ सारियूं वीडियो तव्हां ताईं पहुचाईंदा रहंदासीं। थैंक यू वेरी मच।